नाज़रीन नवां ख्याल रखंदासीं। सकरन में पुलिस जे तशद्दुद में फोत थियल नौजवान जे क़त्ल केस में गिरफ़्तार अॻूणे SHO समेत 3 अहलकारनि खे अदालत में पेश कयो। केस FI हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिब मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे केस में गिरफ़्तार अॻूणे SHO मोहम्मद मिठल खखराणी, वॾे मुंशी मोहम्मद आरिफ कोसो ऐं मोहम्मद मोहसिन बलोच खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल मारणु जो हुकुम ॾींदे केस फरियादी जी दरख़्वास्त ते FI खे मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। सकरन में पुलिस जे तशद्दुद में फोत थियल नौजवान जे क़त्ल केस में गिरफ़्तार अॻूणे SHO समेत 3 अहलकार अदालत में पेश थिया आहिनि। पुलिस मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे केस में गिरफ़्तार अॻूणे SHO मोहम्मद मिठल खखराणी, वॾे मुंशी मोहम्मद आरिफ कोसो ऐं मोहम्मद मोहसिन बलोच खे अदालत में पेश कयो। सकरन मां तफ़सील कंदासीं मुमताज़ सियाल खां। जी मुमताज़ सियाल, आगाह कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदो हलां त 5 ॾींहं अॻु पुलिस कस्टडी में तशद्दुद थियण बैदि फोत थियल मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे केस में गिरफ़्तार SHO मोहम्मद मिठल खखराणी, वॾो मुंशी मोहम्मद आरिफ कोसो, मोहम्मद मोहसिन बलोच खे सकरन जी अदालत जुडिशियल मैजिस्ट्रेट 2 इर्शाद ख़ासकली जी अदालत में पेश कयो वियो। जंहिं बैदि अदालत गिरफ़्तार जवाबदारनि खे नवाज़ शाह जेल कस्टडी करण जो हुकुम ॾींदे ॼाणायल केस में फरियादी जे दरख़्वास्त ते केस FI हवाले करे छॾियो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल 3 मुलज़िमनि खे सख़्त सिक्योरिटी में बख्तरबंद गाॾी में वॾी पुलिस नफ़री सां सकरन जी अदालत में पेश कयो वियो। जी महिरबानी मुमताज़ सियाल, आगाह करण लाइ।